असांजी गुलनि जी चादर असांजे मरूम अमर कलाकार अलण फ़क़ीर जे मज़ार जे मथां असांजे डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जे चेयरमैन मोहतरम साईं सुहेल शोरो साहब असांजे आसा जा फ़नकार आया आहिनि ऐं सेवा जा मुलाज़िम ऐं उन खां पोइ अलण फ़क़ीर मदाह कमेटी जा जेके बि दोस्त आहिनि आज़माईंदड़ उहे आहिनि असां सां गॾु सहाफ़ी आहिनि ऐं असां सां गॾु सुञाण धुरियूं आहिनि ऐं हीअ हिकिड़ो असां अॼु बहितरीनु प्रोग्राम करे रहिया आहियूं ऐं असां सभु हिते गॾु आहियूं। अलण फ़क़ीर जंहिंखे सकाफ़त खातो अॼु ॾींहं ते यादि करे हा, सिंध यूनिवर्सिटी हुनखे यादि करे हा, पर ॾाढे दुख जी ॻाल्हि आहे त हुनखे कंहिं बि इदारे सरकारी इदारे यादि न कयो आहे, हुनखे यादि कयो आहे त अलण फ़क़ीर मदाह कमेटी डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जाम शोरे जे साईं सुहेल शोरे साहब, राजकुमार मोहम्मद अली गांधरो, मंज़ूर दानिश, असांजो रफ़ीक बुरोई साहब ऐं असांजा सेवा जा साईं गंबर शाह रशीद शोरो ऐं असांजा हितां जा उस्ताद रहवासी जेके बि आहिनि उन्हनि सभिनी ते उन्हनि खे गॾु कयो, अब्दुरहमान नुआणी साहब ऐं जेके बि असां हिते गॾु थिया आहियूं असां अलण फ़क़ीर जे मोहबत में गॾु थिया आहियूं ऐं इनशाअल्लाह असां 8 तारीख़ ते अलण फ़क़ीर जे वर्सीअ जो बाज़ाब्ता प्रोग्राम ऐं सुठे नमूने सां सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी में कंदासीं, जंहिंमें असां सां गॾु असांजो साईं सुहेल शोरो साहब जेको डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जो चेयरमैन आहे ऐं असां सां गॾु साईं मलक सिकंदर अली ख़ान उहो बि असां सां गॾु हूंदो, असां सां ॿिया माण्हू साईं सिकंदर लाह फोटो बि उन बि चयो आहे ईंदो ऐं ॿिया हुनजे फ़न ते ॻाल्हाइण लाइ रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां प्रोड्यूसर ईंदा, PTV जा कुझु माण्हू ईंदा ऐं इनशाअल्लाह असां उन प्रोग्राम खे सुठे नमूने सां कंदासीं ऐं सूफ़ी फ़क़ीर सूफ़ी फ़नकार जेके ईंदा उहे पंहिंजे राग सां अलण फ़क़ीर खे ॾेखारींदा। पंहिंजे सहाफ़ी भाइरनि जा तमामु घणा फ़राइता आहियूं, जिनमें भाऊ इरफान गुरबत अली मोहम्मद साईं हाकिम चांडियो साईं मज़हर कमराणी ऐं ॿिया जेके बि असांजा दोस्त आहिनि अञा ताईं कोन पता आहिनि पर आहिस्ते आहिस्ते उहे ईंदा, सभिनी चैनलनि जा तमामु घणा फ़राइता आहियूं ऐं उहे सदाईं असांजे अहिड़नि प्रोग्रामनि में असां सां गॾु हूंदा आहिनि ऐं तमामु घणा फ़राइता आहियूं सोसाइटी जे रहवासियुनि जा उहे बि हिते आया आहिनि ऐं साईं जो फज़ल फिरोज़ अलण बि असां सां गॾु आहे ऐं हुनजा तमामु घणा फ़राइता आहियूं ऐं हीउ जेको प्रोग्राम आहे हिकिड़ो गज़ल प्रोग्राम आहे जेको सभिनी जे तरफ़ां आहे, अलण फ़क़ीर मदाह कमेटी जी तरफ़ां, डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जामशोर जे तरफ़ां, आसा जे तरफ़ां ऐं सेवा जे तरफ़ां इहो सभु हिकिड़ो गज़ल प्रोग्राम आहे जंहिंमें असां सभु गॾु आहियूं ऐं असां अॼु हिन पंहिंजे सूफ़ी अमर कलाकार खे यादि करे रहिया आहियूं। आउं गुज़ारिश कंदुसि त 2-3 लफ़्ज़ साईं सुहेल भाउ तव्हां हिन मौक़े ते मुखातिब थियनि त महिरबानी। असांजी सकाफ़त वारी जेका मिनिस्ट्री आहे ऐं कमेटी उन्हनि खे बचणु घुरिजे छो जो हीउ असांजो सिंध जो असासु आहे ऐं असांजे सिंध पाकिस्तान न पर पूरी दुनिया में सिंध जो नालो रोशन सूफ़ी फ़क़ीर हमेशह जेको आहे सो वायूं ॻायूं असांजे बुज़ुर्गनि जी शाइरनि खे ॻायूं गीताई खे ॻायूं ऐं जेको आहे सो आउं डॉक्टर साहब खे चवां त मुंहिंजो मुर्शिद दास शाही बादशाह हुनजो मुरीद फ़क़ीर हमेशह ॼाणियो हू मियार हो जेको हुनजो हुमा पूरी दुनिया में मशहूरु थियो उहो हज़रत दास शाही ते ऐं जेको असांखे
जेके हुननि जा ॾींहं मल्हाइण घुरिजनि इहे असांजा असास आहिनि ऐं इंशाल्लाह असीं मल्हाईंदा रहंदासीं। दोस्तनि प्रोग्राम 8 तारीख़ ते इंशाल्लाह असीं ॾींदासीं ऐं उहो थींदो रहंदो आहे पर ज़िले चेयरमैन जी हैसियत सां अॼु आयो महिरबानी तव्हां सभिनी ॿारनि जी अलाह तव्हांखे सभिनी खे गाढ़ा गुल लोम्या तॾहिं मिलंदासीं हो तॾहिं मिलंदासीं अहिड़ी पवंदा मेहरबानी।